अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना मदीनतुल इल्मि व अलियुल बाबुहा। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कुन्तु मौलाहु फ़हाज़ा अलियुल मौला। औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जी मोहब्बत सा बुलंद आवाज़ सा आका से दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुख्य उम्मीद आहे साथी थोड़ा वेझा सुरींदा। वॾड़ा आशी ॾाढ़ी वारा पंहिंजे जाइ ते वेठा हुजो, नौजवान हो ओरे सुरिजो।
नौजवान वरी पोड़न ने ॾिसंदा त उहे वञनि था कि नथा वञनि। ओरे सुरिचो असुल छा त ख़ल्क घणी हिन पासे ॾोंग आहे, ॾोंग सॼे करे जाॾे कुर्सी आहे वरी वॾो, पर इंशाअल्लाह मिड़े कमु थी वेंदो। वाजिबुल एहतराम गोठ हाजी मौलूदी चाचड़ ऐं गिरदो नवाजा दोस्तो मुसलमान भैरो, रब साईं जा तव्हां सां गुनाहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं रब साईं तव्हां असांखे हिन इदारे जे तरफ़ खां गुलाब जे गुलनि वांगुरु बहकंदड़ खुशबू रखंदड़ तालिबुल इल्मनि जे दस्तार बंदीअ जे ख़ुशीअ वारे मौक़े ते रब साईं रहमत ऐं बरकत वारी मजलिस में घुराए करे क़ुरान पाक जो दीदार बि करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। मदरसे जा मोहतमिम मोहतरम इज़्ज़त माब हाजी गुलशेर अमन साहब ऐं संदन बाह बेली रईस चाकर खान साहब ऐं हिन मदरसे जा ॾींहं राति महिनत करे बचड़नि खे अल्लाह जे क़ुरान पाक जी तालीम ॾींदड़ हज़रत मौलाना सिराज अहमद लगारी साहब, मोहतरम उस्ताद हाफ़िज़ सिकंदर इंडड़ साहब, उहे भी लख लख मुबारकुनि जे लाइक़ु आहिनि जिन जे महिनत जे करे अॼु गुलाब जा गुल तैयार थिया। असांजे स्टेट ते असांजे सुहारी सिंध ऐं बलोचिस्तान जा बहितरीन नौजवान बहादुर ख़तीब हज़रत मौलाना सिराज अमन साहब अब्बासी उहे भी मौजूद आहिनि। उन्हनि भी अव्हां खे अल्लाह जे कलामुल्लाह मां पंहिंजे मिठड़ी ज़ुबान सां चंद ॻाल्हियूं अर्ज़ु रखियूं। अल्लाह साईं शल जेको कुझु मुखों चवराए, अल्लाह साईं उहो हक़ ऐं सच चवराए। जेके जेके इन मदरसे सां ताउन कंदड़नि रब साईं उन्हनि जे ताउन खे भी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रजब जो भलारो महीनो हली रहियो आहे। 13 रजब सोणे हसन सोणे हुसैन साईं जे बाबे मिठड़े अली साईं जी विलादत आहे। 22 रजब सोने अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात आहे। 27 रजब जी रात महबूब संजन जे मेराज जो सफ़र आहे। जो कि कल 13 रजब गुज़री आहे। मुझी दिल थी चवे त अवां जे साम्हूं मिठड़े अली साईं जे बारे में कुछ अर्ज़ रखां। शर्त आहे त तव्हां जो तवज्जो हूंदो। तव्हां वेहंदो भी तवज्जो सां, तव्हां वेहंदो भी ख़्याल सां, छो त ज़िक्र हलंदो अहल बैतन जो। पोइ जॾहिं अहल बैतन जो ज़िक्र हलंदो त पोइ अहल बैतन जे पर्दे जो ज़िक्र भी हलंदो। थोड़ो होरिया होरिया कंद था लोॼो। अहल बैतन जो ज़िक्र हलंदो त पोइ अहल बैतन जे पर्दे जो ज़िक्र भी, अहल बैतन जो ज़िक्र हलंदो त पोइ अहल बैतन न्याणियूं परणायूं, पोइ न्याणियुनि परणाइण जो ज़िक्र भी। हाणे छड़ो 2-3 कंद था लोॼो। मां सम्झां इहे 5 मिंट हलियुमि त पोइ अकेलो छड़ो मां ई वेठो हूंदुमि। खुली कचहरी जी इजाज़त आहे। मुंहिंजो खुली कचहरी जी इजाज़त आहे। साईं चयोसीं तव्हां खुली कचहरी कयो।
अल्लाह रब्बुल आलमीन शल तमा असा के असहाबे मोहम्मद अहले बैते मोहम्मद रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सा वफादारी इताअत सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। ज़िबानी मोहब्बत जा दावेदार न हुजूं मज़ो तॾहिं आ जो असां उन्हनि जे ॿुधायल ॻाल्हियुनि ते अमल बि कयूं। ज़िबानी दावेदार जी माण्हू चवंदा आहिनि बाबा ईअं सम्झ त मां तुंहिंजो सॻो भाउ आ। पोइ मां चवंदो उन खां पुछा कर भाउ त हाबील बि हुयो, भाउ काबिल बि हो, पोइ तूं हाबील वांगुरु आहीं की न काबिल वांगुरु आहीं? भाउ त हाबील बि हुयो, भाउ त थोड़ी कचहरी थींदी सयूं गरम सरम। कोशिश कबी त डोज़ गोरो न हुजे छो त तव्हां सां पहिरियों कचहरी थी आहे। जेसि ताईं वरी हिरो कयूं पाण कीअं वा जेसि ताईं हिरो कयूं इंशाअल्लाह ठही वेंदासीं। वज़न जी ख़बर पइजे साईं चवंदा पोइ बि वज़न जी त ख़बर पइजी वेंदी। अल्लाह साईं इन इदारे खे क़यामत ताईं आबाद ऐं शाद फरमाए। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम शपुफियूं ॾिनियूं हूं, नव चाचा ॾिना हा। घणा चाचा? हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के रब करीम शपुफियूं ॾिनियूं हूं, नव चाचा ॾिना हा। नवनि चाचनि मां हिकिड़े चाचे जो नालो जनाबे अबू तालिब साईं बि आहे। जनाबे अबू तालिब साईं के वरी रब करीम 4 भाइर ॾिना हा। थोड़ो मथों ॻाल्हि शुरू कया जी थोड़ी यादगिरी बीहे। अब चइबो अथव कहिड़े ॻोठ जो आहे? चए फलाणे ॻोठ जो आहे। अब पाड़ो कहिड़ो थी? चए फलाणो पाड़ो आहे। अब कहिड़े ख़ानदान मां? जॾहिं सॼी एड्रेस ॿुधाइबी आहे त सम्झ में बि। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चाचे अबू तालिब खे वरी रब करीम 4 पुटड़ा ॾिना। इन जे करे मां सहूलत कंदो तो हलां न त हीअं पुछा जेकॾहिं कयां त सोने अली से जन घणा भाइर? जलसा भी सुबह शाम ॿुधंदा आहियूं पर जेकॾहिं पुछा कयां सोने अली से जन भाइर घणा त असां हरू भरू बि कहिड़ी खणंदासीं। हाणे कहिड़ीअ में जवाब त न हूंदो आहे पर मिड़े टारणो कम खे दावा हिकिड़ी आहे दावा करणो, ॿियो उन्हनि जे बारे में कुझु मालूमात रखणो। असांखे दुनिया जी मालूमात तमामु घणी आहे पर आल बैतन सगोरन असहाबन सगोरन दीन जी मालूमात घटि आहे। पर जेकॾहिं ॿुधंदासीं बि त वरी शाम जो सभु कुझु विसरी वेंदो। ॿुधी बि वियासीं त वरी शाम जो ॾे हाल वाल कुझु हल भल ॿुधायो त तमामु घणो भला कुझु यादि आहे। कोशिश कयूं था होरिया हाणे 70 साल बि तूं अञा यादि करण जी कोशिश करें थो त पोइ 95 साल में सभु यादि कोन थींदो न। हज़रत अबू तालिब अल्लाह साईं सोने अबू तालिब साईं खे वरी 4 पुटड़ा ॾिना हा। हिकु पुट जो नालो जनाबे तालिब, हिकु पुट जो नालो जनाबे अकील, हिकु पुट जो नालो जनाबे जाफर, नंढे में नंढे पुट जो नालो सोनो अली आ। अल्लाह जी कुदरत अजीब सोनो अली साईं भाइरनि में 4थों नंबर वा। सगन भाइरनि में भी 4थों नंबर, रूहानी भाइरनि में भी ॻाल्हि सम्झंदो हलजाइनि थोड़ी जावा। सगन भाइरनि में भी 4थों नंबर, रूहानी भाइरनि में भी 4थों नंबर। सदको वञा सोने अली साईं जे मथां हीअ ॻाल्हि भी यादि रखजांइ 4थे नंबर अचण जे करे मक़ाम को न घटिबो आहे। जो चऊं त आख़िर में जो आयो त मक़ाम घटियो न। महबूब मुस्तफ़ा साईं भी त आख़िर में आयो न, वो मक़ाम घटियो। अल्लाह जी वरी हीअ कुदरत जी शेरे खुदा साईं भाइरनि में 4थों नंबर। अम्मा फातिमा साईं वरी भेनरुनि में 4थों नंबर। भेनरुनि में जाडों फिरंदे त 4 नंबर बीठा चावा। जाडों जो फिरूं था त नंबर
काॾों फिरी सिरी तुझो स्टाफ त महेसरो ई थींदो न। अब काॾों साॾों फिरी सिरी बि ॻोठनि ॿाहिरि जा रस्ता वठी स्टाफ त साॻो ई महेसरो। मालूम थियो चैन नंबरनि खे तव्हां सां पंहिंजे सीने में हंडाईंदासीं त इंशाअल्लाह बेड़ा पार थी। चो इंशाअल्लाह बेड़ा। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो असुल नालो असद ऐं हैदर। असुल नालो मां विलादत खां वठी करे शुरू तो कयो। साईं सिराज अमन साहब भी अवां के बुधायो सोने अली से जे बापे जो नालो जनाब अबू तालिब, सोने अली से जे अम्मा जो नालो बीबी फातिमा। अम्मा जो नालो बीबी फातिमा, पेरी घर वारी जो नालो बीबी फातिमा। अम्मा जो नालो बीबी, पेरी घर वारे जो नालो बीबी। नाले ते झेड़ो न कबो आ, छो त हर एक पंहिंजे पीउ माउ जो सॾबो। असां वटि जेकॾहिं हिकिड़े पाड़े में अब्दुल्ला नाले सां थियो न, पोइ जेकॾहिं हुनजे सोट मां सां त पंहिंजे पुट जो नालो अब्दुल्ला रखियो त झेड़ो आयो वियो। मुंहिंजो पुटु हुयो त पोइ तूं छो रखियो? अड़े रखे त क़ौमी झेड़ो कई छा? आवा भला अञा बि थोरो ॿियो पासो वठां, जेकॾहिं बिल फर्द मर्द न बि विढ़नि त ॿियो पासो त वरी थोरो मूंसां ॻाल्हायो यार, ईअं न कयो। हा साईं, भला मर्द चखणी चवे त हर को पंहिंजे पीउ माउ जो सॾबो, तूं भले पंहिंजनि सां ठहो, मां थी सिधियूं ॿुधायां। छा ख़्याल आहे? कोशिश तो कयां तो डोज़ गोरो न थे, पर ज़बान आलो लकोड़ा। इंसान गलती जो घर इहा है न। हर को पंहिंजे पीउ माउ जो सॾबो, कोई भी ॿिए जो न सॾबो। मूंखे वरी हे भी जुमलो तो याद अचे, खोड़ अशी ॾाड़ीअ वारा वेठा आहिनि, वॾा वॾा वेठा आहिनि। अगे जेकॾहिं कंहिंखे बि ॿिए जो सॾबो हो त झेड़ो थी पवंदो हो। कंहिंखे बि जेकॾहिं अहिड़ी गार ॾिबी हुई त वॾो झेड़ो थी पवंदो, खूननि ते वञी ॻाल्हि पहुचंदी। अगे गारनि जे करे झेड़ो पो थिए, वरी हाणे गार पकी यारीअ जी निशानी थई। अगे गार ते झेड़ो थींदो, हाणे जेकॾहिं गार न ॾींदुसि नी, चइबो त दिलि खणी वियो आहे न। अच्छा गार तो के बिना वज़ू जे शद मद सां ॾे त पोइ दिलि पकी आहे। अब ये न सफ़ा सिधी गार बिना वज़ू जे शद मद सां त पोइ यारी पकी आहे, माना हुज साॻी आहे। गार बंदि कयईं त माना दिलि खणी वियो आहे न, मुंहुं मटे विया। पोइ हाणे सुबुह शाम चांहि पापनि जे जाइ ते 360 गारियूं सड़ेस, पोइ यारी पकी आहे। अल्लाह असांजे नौजवान के चल हिदायत नसीब फरमाए, आमीन चो। नबी से फरमाइंदा सिबाबुल मोमिन फुसूक, हुजूर से फरमाइंदा गार ॾियणो भी कबीरो गुनाह आहे। गार ॾियण भी हाणे ॿिए जे गार खे त छॾियो, पर माण्हू पीउ खे भी माफ़ नथा कनि। ॿिए खे त छॾियो, पर माउ खे भी माण्हू माफ़ नथा कनि। मुंहिंजे कल्ह हिकिड़े दोस्त हिकिड़ो वीडियो मोकिलियो, ज़बान के साह नाहे जो मां बयान कयो। पंजाब जो वीडियो आहे, पोड़ो वेचारो कुराड़ो ज़मीन ते बीठो आहे, उनखे पुट खणी हेठि तो उछले, पीउ तो चवेसि ज़मीन न विकिण, मां अलाए केॾनि ॾुखनि में वती आहे। पुट खणी तो हेठि उछलेसि, गारियूं ॾेई त तुंहिंजो वञे छा, तूं हाणे मर, तुंहिंजो ज़मीन सां वास्तो कयो। हाणे त पीउ भी गार खां महफ़ूज़ न आहे, हाणे त माउ भी महफ़ूज़ कोन्हे। जंहिंजे कदमनि में जन्नत हुई उहे गारनि जे लाइक़ आहिनि। इते मां वॾड़नि खे हे जुमलो चवंदुमि, जेकॾहिं नंढनि खे तव्हां हिन यार जी तालीम ॾियो हां त इहे गारियूं न खाओ हां। जुमलो ॿुधजा, जेकॾहिं तव्हां बच्चन के कुरान पाक जो हाफ़िज़ बणायो हा, बच्चन के कुरान पाक जो आलिम बणायो हां त गारियूं न खाओ हां। यार ॻाल्हि निकिती आहे त ॿियो भी हिकिड़ो जुमलो ॿुधायो वञा। साईं सिराज अमन साहब ॾे भी दोस्त क्लिपियूं मोकिलींदा हूंदा, असांॾे भी क्लिपियूं मोकिलींदा आहिनि। ताज़ी हिकिड़ी रिपोर्ट हिन उम्मत जे मथां अफ़सोस न कयूं त ॿियो छा कयूं। अब हे कल्ह सखर में
हिकड़े भाउ टिन भाइरनि खे गोलियुनि सां परूण करे छॾियो। वणनि ते वण त चवनि था बीठा आहिनि, टे भाइर, हिकु चाचो, हिकु भाॼई, हिकु ड्राइवर, गोलियुनि जो खाज बनी। ॿिनि वणनि जे करे ईअं ढेर करे छॾियई। नवाब अली मोहम्मद काज़ी अहमद में उन ज़मीन जे करे शहरनि जा ढेर थी विया। जॾहिं त हिकिड़ो माण्हू मरंदो त महीना अफ़सोस हूंदो, यार खून थियो, अॼु यार मथों बीठा हूं त बि अफ़सोस नथो थिए। हीअं सॼी ज़मीन रत जे दरिया में पई थी लुढ़े, तॾहिं बि अफ़सोस नथो थिए। ईअं दिलियूं कटिजी कारी थी। अल्लाह बाज करे, रब करीम शल रहम करे, आमीन त चओ। ए दिया वारनि जी मां रिपोर्ट ॿुधायो, कंहिं दोस्त क्लिप मोकिली, उनवान अहिड़ो जो निकिरी आयो त यार ख़बर न आहे वरी मुलाक़ात थिए अलाए न थिए। ए दिया वारनि चयो असां ॾे हिकिड़ो फोन आयो, शहर में तव्हां लिखियल पढ़ियल वेठा हो। शहर में चइबो आहे मकान नंबर, गली नंबर, ॻोठनि में त पाड़ो, महलो पाड़ो। फोन उन ॾे कॉल आई त असां वटि लावारिस लाश पियो आहे, लाश खणाए वञो, गुस्ल बि ॼारायो, दफ़नायो बि। ए दिए वारा उन एड्रेस ते जीअं जो पहुता, नज़र जो कन हिकिड़ो वॾो बंगलो आहे। माण्हू हैरत में पइजी वञे बंगले खे ॾिसी। पुछा कयूं त हे कंहिंजो बंगलो आहे? चए असांजे सेठ वॾे जो बंगलो आहे। उन बंगले जो मुलाज़िम निकिरी आयो, चए हिन नाले सां फोन आई आहे, चए इहो मुंहिंजो नंढो साहिबु आहे। चए जंहिं फोन कई अथव इहो मुंहिंजो नंढो साहिबु आहे, जंहिंजे लाइ फोन कई अथई इहो मुंहिंजो वॾो साहिबु आहे। वॾो साहिबु चे फोन कयईं त लाश खणाए वञो। चे हा, राति मुंहिंजो वॾो साहिबु फोत थी वियो। ए दिया वारा चवनि था यार नंढे साहिब खे त असां सां मिलाए, मतां ॿिए के लावारिस जे लाइ फोन कई हुजे। चइसि 2-3 मिंट वेट इंतज़ार कयो। 2-3 मिंट उहे बीठा न, जीअं जो नंढो साहिबु लथो आयो, ब्रीफ केस बि हथ में आ, टाई पातल, पैंट शर्ट पातल, चा मोबाइल बि हथ में हो, चाबी भी गाड़ीअ जे हथ में हो। हमरा संभरियो अचे थो पियो, ट्रहकंदो थो अचे। पुछा था करेसि, हिननि पुछा केसि ॾे ख़बर तुंहिंजो नालो फलाणो आहे? चए मुंहिंजो नालो फलाणो आहे। चए फोन तूं कई लाश खणाए वञो? चए हा फोन मां कईमांव। चए तूं कंहिंजे लाइ फोन कई? लाश जे लाइ, लाश खणाए वञो। कंहिंजो लाश आहे? चए मुंहिंजे अबे जो लाश आहे। चए यार असां त लावारिस लाश दफ़नाईंदा हूं, तूं त अबो ते बंगले वारो आहे। तुंहिंजे अबे त तोखे बंगलो ठाराए ॾिनो, तुंहिंजे अबे तोखे 2-3 अखर पढ़ाया, तुंहिंजे अबे तोखे तालीम ॼाराई, तुंहिंजे अबे तोखे ऑफिसर बणायो। छाजे करे तूं अबे खे लावारिस थो ॼाणाए पियो? चए थो हे 2-3 हज़ार अथव, अबे जो लाश खणाए वञो। तड़ बि तव्हां ॼारायोसि, कफन बि तव्हां ॼारायोसि, उन खां बाद में जनाज़ो भी तव्हां पढ़ायोसि। 3 ॾींहं तॾहिं खां बाद में 2-3 हज़ार अथव, 2-3 देगियूं लाए ख़ैरात कयोसि। अबो तुंहिंजो तड़ो असां ॼारायूं, अबो तुंहिंजो कफन असां पारायूं, अबो तुंहिंजो जनाज़ो असां पढ़ायूं, अबो तुंहिंजो तॾे में ॿिया वेहनि, अबो तुंहिंजो ख़ैरात असां कयूं। तुंहिंजे मथां कोई अबे जो हक़ न आहे, तुझे मथों अबे जो कोई हक ना है। तवज्जा कजाए ओ मुसलमान, तॾहिं रड़ियूं कंदाऊं। हिन दिल भर जे कारखाने मो इंसान पैदा थींदा थी। कहीं फैक्ट्री में गियो पैदा थे, कंहिं में यूरिया पैदा थे, कहीं कारखाने में कहिड़ी शइ ठहे, पर हिन जे कारखाने में हक़ीक़ी माण्हू ठहंदो आहे। हे कारखानो थी जंहिंमें माण्हू पैदा थींदा थी। 6 फुटन के छड़ो माण्हू नचे। तवज्जो कजे उन हमरा लिखियल पढ़ियल जो। चए तो मुंहिंजी फ्लाइट तैयार आहे, मां ॿाहिरि थो वञा पियो। चए फ्लाइट कैंसिल कराए, 2-3 हज़ार कट भई। दुनिया भरा माण्हू ॿाहिरों ईंदा न त अबे जे मुंहं ते पहुचूं, तूं हितो निकितो थो वञे। लफ़्ज़ कहिड़ा थो चए अबे खे? कहिड़ी ख़बर त मां जनाज़े में हुयुमि अलाए को न हुयुमि।
अबे के केड़ी खबर मां जनाजे में हुई में अलाए कौन हुई में अबे के केड़ी खबर मां गुस्ल में हुई मलाए कौन हुई में अबे के केड़ी खबर ला मां कफन नो मां सला बिन कफन अबे के केड़ी खबर ला मां जनाजे नमाज ऐ तदे में हुई मलाए कौन हुई में अबे के केड़ी खबर त मां जरूरत मलाए कौन वत में जे तो अबे के केड़ी खबर लाए मां खैरात कई मां सलाह कोन कई मां हे बाटेल बादव तवां जे मथों बार मुखे देर थी थे मुंजी फ्लाइट तैयार पो लानत होजे न एड़ी औलाद ते चओ न छो था चऊं त 4 पुट तव हिकड़ो त हाफ़िज़ कयो सुभाणे को तडे में त वेहे 4 पुट तव हिकड़ो त को आलम कयो सुभाणे को जनाजे में त हुजे को गुस्ल में त हुजे को साबुण हणी पेर त महटेव को दुआ घुरी पोयो कुल त पढ़ेव बाबा सही तू 3 दुनिया जे कम सां लाए हिकड़ो त हेडे दे यार उन जे लाए उन में तुझो भी फायदो अल्लाह सही शलरम फरमाए आमीन चो अबे अम्मा जो मौजू निकरी आयो 2-3 गालियों अर्ज रखम अबे अम्मा जो मौजू तमाम ड्रगो हलो विंदो मां ओडे नतो वणन चाया शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो जे अम्मा जो नालो बीबी फातिमा तवज्जो कर हुजूर संजे डाडी साईं जो नालो बीबी फातिमा हुजूर संजे पुफिया जो नालो हुजूर संजे चाची जो नालो बीबी फातिमा जेका हज़रत अली संजी अम्मा अम्मा फातिमा जो तज़किरो निकतो त हे भी जुमलो तो चवण चाया साईं के डाडी फातिमा साईं भी पालियो साईं के डाडी फातिमा साईं का बाद में चाची फातिमा भी पालियो ऐ साईं कदे भी चाची के चाची न कोटियो साईं चाची के अम्मा कोटियो साईं चाची के साईं चाचन के चाचो न कोटियो तवां सा के भी सब को दैया अमर रजुल सिनवा भी साईं फरमायो चाचो भी अबो थींदो शादा फरमाए साईं शा फरमायो चाचो भी ओ चाचा थोड़ो जुमलो बुध जाए नबी से तोखे मकाम दिनो आ त चाचो अब्बो थींदो आ पो जडे नबी से तोखे एडो लक़ब दिनो न पो इन लक़ब के थोड़ी जमीन जे करे खराब न कजाए मुझे जुमले के याद कर हुजूर सईं तोखे एडो लक़ब दिनो चाचो अब्बो थींदो आ मता यतीमन जे खातन जे मटाइण में उन लक़ब के खराब करे मता भाटन जे जमीन जे कब्जे करण जे करे उन लक़ब के खराब करे मता उन भाटन जे घर जे कब्जे जे करे लक़ब के खराब करे हुजूर सईं अब्बे जेड़ो लक़ब दिनो आ जमीन छा कंदे लक़ब त ॾिस न घर छा कंदे प्लाट छा कंदे भला हे भी जुमलो थोड़ो चवण तो चाया तवज्जो कर नंढे हुंदे पेरियों नंढी साइकिल पो वडी साइकिल पो कार पो वरी पराडो पो वरी जहाज केडन सवारन ते भी चढ़े पर आखिरी सवारी तुझी डोलिया जावा केडन सवारन ते जवन गया केडन सवारन ते चढ़े पर आखिरी सवारी तुझी डोलिया बियो पासो पहिरियों कच्चो घर पो वरी पक्को कमरो पो 2 कमरा पो 3 कमरा पो बंगलो पो एकड़ में बंगलो पर आखिरी बंगलो त 6 फुट कबर थी आखिरी बंगलो घणो आ 6 फुट कबर ज़ाहिर में मिट्टी थी पर महबूब हिं चयो थी अल कबर इम्मा रोज़तुम में रियाज़िल जन्नत औ हुफ़रतुम मिन हुफ़र नार फरमायो इहो 6 फुट तोखे नज़र तो अचे या त इहो जन्नत जो बंगलो हुंदी या जहन्नम जो खूरो हुंदी पर उहो आहे तुझे मथां पर उहो जन्नत जो घर करे तभी तुझी मर्ज़ी उहो तू जहन्नम जो खूरो करे तॾहिं भी जन्नत जो घर कबर पी माओ जे ईज़ाइण सां न थींदई कबर जन्नत जो घर न्याणन जे हक़न खाइण सां न थींदई
तवज्जा कर यार मां जुमलो जेको चवण थो चाहियां क़ब्र जन्नत जो घर भेनरुनि जे हक़ खाइण सां न थींदई क़ब्र जन्नत जो घर यतीमनि जे हक़ खाइण सां न थींदई मिस्कीननि जे हक़ खाइण सां न थींदई बेवान जे हक़ खाइण सां न थींदई ग़रीबनि जी ख़िदमत कंदे पीउ माउ भेनरुनि यतीमनि जी ख़िदमत कंदे उन्हनि जे दुआउनि जे करे इहो क़ब्र जन्नत जो बंगलो थी वेंदई मुर्शिद अली साईं जो कौल आहे तो जरूर ना है तो तू 100 साल जिंदगी गुजार बुध जय मुर्शिद अली साईं जो कौल जरूरी ना है तो तू 100 साल जिंदगी गुजार सोनो अली साईं चवे तो हिकड़ी घड़ी एड़ी गुजार जेका 100 सालन ताईं याद रहे हिकड़ी घड़ी एड़ी गुजार जेका याद रहे मुर्शिद अली साईं जो बियो भी जुमलो बुधायो वना मुर्शिद अली साईं चवे तो पियो जिंदगी इए गुजार जाए जे करे तू जिंदा हुजे त हर को चवे जेकर मां पाड़े में हुजांस जडे जेरो हुजे न हर को चवे यार इन जे पाड़े में जगह मिले यार इन सां गड्डो काते वेहा यार इन सां गड्डो काते नमाज पढ़ा तुझे मानू त मिट्टी जो आ पर किरदार वडी शय आ मानू त मिट्टी जो आ पर किरदार तुझे अतर जी खुशबू छा कंदी तुझे किरदार जी खुशबू एड़ी हुजे हर को तुझे गड्डो तो सां गड्डो वेहण जो शौकीन हुजे तो सां गड्डो घर ठाहिण जो शौकीन हुजे मुर्शिद अली से फरमा जडे मानू तोडे ई अचन पो तू समझ त छड़ो अख बूटी होते हूरा तुझे इंतजार मुर्शिद अली से तो फरमाए ये जिंदगी गुजार जाए जिंदा हुजे त हर को चवे त मां इन सां गड्डो हुजां पर जडे मरी बने है जुमलो भी याद रख जाए मुर्शिद अली से जो कौल तो बुधाया मुर्शिद साईं फरमायो जडे मरी बने हर को झोला खणी करे अल्लाह के तू जो पार तू करे यतीम भी झोल झलियूं बीठा हुजन अल्लाह साडो सहारो तोड़े आयो गरीब भी झोल झलियूं बीठा थी अल्लाह साडे घरन के संभालण वारो अल्लाह सा गरीबन मिस्कीनन की मदद करण वारो तोड़े आयो पीउ माउ भी हथरो खणी करे झोला झले अल्लाह के पारत करे रब मुंजो बच्चो फरमा बरदार हुई अल्लाह मुंजो बच्चो मुंजी खिदमत करण वारो हुई अल्लाह मुंजे बच्चे जी तोखे पारत ओड़े पाड़े वारो भी दुआ घुरे अल्लाह सा ओड़े पाड़े वारन जे मथों छपर छाओ सोने अली से फरमायो एड़े दुआउन जा अनाज एड़े दुआउन जा अंबार जडे खणी हलंदे ते याद रख जाए जन्नत तुझे इंतजार में हुंदई आहे शफुट पर तू इनके तू बनाए तो ओढ़ो ना अज तई अहल बैत जो नालो बच्चे बच्चे जे ज़बान ते शुआ अज तई अल्लाह जे वलियन सगोरन जो नालो बच्चे बच्चे जे ज़बान ते शुआ अज तई असहाबे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो नालो बच्चे बच्चे जे ज़बान ते शुआ हुनन पांजे जिस्म मां एडी त किरदार जी खुशबू दुनिया के दिनी जो दुनिया अज तई हैरान अल्लाह से चल तोखे मुखे उन जो सच्चो गुलाम बना आमीन चा अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चौथो खलीफो अल्लाह से महबूब के सवाल को यार दिना सवाल को यारन मा वडा चार दिने पेरिया ब महबूब जा सावरा बनाए पोया ब महबूब जा न्याणा बनाए आखिरी न्याणे जो तज़किरो करण पहुंचाया जे अम्मा जो नालो बीबी फातिमा थोड़ो तवज्जो कर बीबी फातिमा महबूब सैया के पालियो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु के शादी करण खां बाद में हुजूर अनवर अलैहिस्सलातु वसलाम मिठड़े अली से जे घर आया हे उनन जे ला मां मिसाल तो ॾियणो चाहियां जेके न्याणियूं पढ़ाईंदा हन थोड़ो तवज्जो कजाए हे जेको नबी से जी जिंदगी जो मिसाल तो ॾियां उनन जे लाइ जेके न्याणियूं पढ़ाइन था उन्हनि जे लाइ समझाणी आहे जेके चवनि था त असांजे न्याणियुनि जा घर सुकून वारा हुजनि जेके चवनि था त असांजे न्याणीअ जो घर आबाद हुजे जेके चवनि था त न्याणी ॿई मूंखे दुआऊं करे उन्हनि जे लाइ मिसाल थी ये भी ॻाल्हि करे छॾिया तू पराए पुटनि जो दुश्मन न थींदे न पोइ तुंहिंजे बच्चनि जो बि कोई दुश्मन न थींदो
आवा तू पराए न्याणन जो दुश्मन न थींदे त तुझे न्याणन जो भी दुश्मन कोई को न थींदो। ओ मुसलमानो यार तवज्जा कयो यार तवज्जा कयो जिंदगी में मता तवा सा वरी मुलाकात थे अलाए न थे उन्हनि वडड़न के मां अर्ज़ करण थो चाहियां जेके उन्हनि वडड़न के मां अर्ज़ करण थो चाहियां जेके पुट भी पढ़ाईंदा आहिनि न्याणियूं भी पढ़ाईंदा आहिनि यार तवज्जा कर कॾहिं भी पंहिंजे न्याणे सां जेके पंहिंजी धीउ ॾियण थो चाहे हे जुमला मुझे कलन मुझे न जुमलन के पंहिंजे कलन सां ॿुधी करे दिल जे पटीअ ते लिखी छॾियां जेके पंहिंजी न्याणी थो ॾियणो चाहे कॾहिं बि उन सां इहो शर्त न कजांइ त तारीख़ पोइ ॾींदो मां पहिरियों पीउ माउ खां जुदा थी जुमलो ॿुधजांइ कॾहिं बि जंहिंखे न्याणी ॾियण थो चाहे उन सां इहो शर्त न कजांइ पंहिंजे पीउ खां जुदा थी पंहिंजे माउ खां जुदा थी उन्हनि खां पंहिंजो घर अलॻि कर पोइ मूंखां तारीख़ वठण त छो अॼु जेकॾहिं ॿिए जे पुट सां शर्त कंदे सुभाणे तुंहिंजो पुट बि शादी कंदो तुंहिंजे पुट सां बि साॻियो शर्त थींदो जॾहिं तुझे पुट सां भी इहो शर्त करे तुझे पुट जो सहुरो त तारीख़ वठण पोइ अच अवल पंहिंजे पीउ माउ खां अलॻि थी त पोइ छा चवंदे अवा पोइ त वरी ईअं चवंदे न उस्ताद सिराज साहब किताब त पट मुंहिंजो छोरो चए में नाहे मोल साहब किताब छा पटे तूं पाण किताब पटे चुको आहीं हा तूं पंहिंजा पेर पाण खोटे चुको आहीं जहिड़ी नियत जेड़ी करणी जेड़ा रूह जेड़ो मुंह तू पंहिंजा पेर पाण पटे चुको पराए बच्चन के पीउ माउ खां जुदा न कर अल्लाहु अकबर ते नौजवानन के बिकड़ो मां जुमलो चवण चाहींदो आहियां ओ नौजवानो अल्लाह जो वास्तो अथव मां भी पंहिंजे अखियुनि सां नज़ारा ॾिठा जंहिंजे पुट जी शादी हूंदी आहे उन राति न को पोड़े के मानी वणंदी आहे न को अमड़ के मानी वणंदी आहे चाचा मानीअ जा त ॿ टे ग्रहण अम्मा मानीअ जा त ॿ टे ग्रहण चवंदा आहिनि बच्चे जे ख़ुशीअ में ॼण त ढाओ लॻो पियो आहे ओ घोट जंहिं पीउ माउ तुझे ख़ुशीअ में गिरह ई न खाधो अॼु वरी शादीअ खां पोइ उन्हनि खे गिरह खां सिकाए थो पियो जंहिं तुझे ख़ुशीअ में गिरह ई न खाधो सिर्फ़ तुझी ख़ुशीअ जे करे मुंहिंजो बच्चो ख़ुशि हुजे मुंहिंजो बच्चो ख़ुशि हुजे अॼु उहे तुझे मुंहं ॾे ॾिसनि त मन बच्चो गिरह खाराए हिन सीने में क़ौम जा दर्द समायल मां केड़न गोठ जो जिक्र कंदम केड़न ज़ातन जो जिक्र कंदम उन पोड़े जा सुडका उन पोड़े जे अखिन जो पानी उन पोड़े जो थदो साव अन्या मुझे ज़हन में अन्या मुझे अखिन जाडो फिरंदो आ जे रोई करे चयो त मां सिकी लदो करे जिए पुट के पालम अज दिसंदो आ होटल तो मानी वठी ज़ाल सा गड खाइंदो आ कुराड़ो मां कुराड़ो आ मुझी घरवारी कुराड़ दिसंदा पर पुछो भी न थे कदे त मानी खाधी तव कि तू ज़ाल के भले ड्रव कराए शरीयत मनो न थी करे होटलन जा तू ड्रव कराए से हजारन जो मानियो खाराए पर जेके तू सिकाए तो समझे तो ते सिकण वारी जात केड़ी आ उन सिकण वारी जात जे ला रब करीम छा फरमायो व कज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana रब कलामुल्लाह में फरमाए पेरे नंबर ते मुंजो हकवा पोपी मां जो हकवा तवज्जा कर ओ नौजवान मता तू नौकरी ते नाज करे ओ जमींदार मता तू जमीन ते नाज करे ओ कारखाने वाला मता तू कारखाने ते नाज करे ओ दुनिया वाला मता बैंक बैलेंस ते नाज करे पीउ जे करे थदो सा भरे करे पारा तो नहीं हिक ही धक में वठजी विदे बैंकिन में खबर न हो जाए पैसो घणो पियो जने पीउ थदो साव भरे जीजल थदो साव भरे ऐ हथ मथे कए न जेको कटजी वए त कदे भी को जोड़े न सके दुनिया जे एक्सीडेंट वारो गंढजी सकबो आ पेट फाटल गंढजी सकबो आ पीउ माउ जेके वढींदो आ वो गंढजी न सकबो
अल्लाह साईं असांजे नौजवाननि खे चल हिदायत नसीब फरमाए। आमीन चओ। ओ वॾड़ा मां अर्ज़ थो कयां त पर आए बच्चे जे लिहाज़ या गाल न सोच जा, या गाल न सोच जा। मां पंहिंजे अमड़िन भेरुन के भी वाइदन जे वास्ते सां ये जुमलो चवंदो रहंदो आ। ओ मुंहिंजी जी जलमड़, ओ मुंहिंजी भेण, ओ मुंहिंजी न्याणी, हे जुमलो मुंहिंजो यादि रखजाए, मुंहिंजो जुमलो यादि रखजाए। अॼु असांजी भेण पाण जी ईंदी आहे, 2-3 ॾींहं मस गुज़रंदा आहिनि, 2-3 ॾींहं गुज़रण खां बाद में मुड़ुस खे चवंदी आहे हाणे जो हाणे पंहिंजे पीउ माउ खां अलॻि थी, अबे अम्मा खां पैसा वठी करे जॻह बि ठाराए थी ॾियां। अबे अम्मा चयो आहे त तोखे मां नौकरी बि वठी थी ॾियां, नौकरी अबे खां तॾहिं वठाए ॾींदीमांइ, अबे खां हिसो तॾहिं वठाए ॾींदीमांइ जॾहिं पंहिंजे पीउ खे जुदा कर, जॾहिं पंहिंजे माउ खे जुदा कर। नौकरीअ जे आसरे में पीउ माउ खे रोआरियई, घर जे आसरे में पंहिंजे पीउ माउ खे रोआरियई, दौलत जे आसरे ते पीउ माउ खे रोआरे। हा दौलत मिली वही पर तोखों जन्नत हली वही। तो तू समझे तो जॾहिं तुझे घर में सुडुका भरे तुझो पीउ निकिरंदो हूंदो, तवज्जो कर। तू कॾहिं सोचो आ जॾहिं तुझे घर में पीउ वेचारो सुडुका भरे करे निकिरंदो हूंदो? अल्लाह अकबर। तू कॾहिं सोचो आ कॾहिं तुझे घर में जी जलमड़ हिनन भितन दे निहारे करे, तो बच्चे दे निहारे करे, तो बच्चे दे कद दे निहारे करे उहा कुराड़ी बेचारी निकरंदी हुंदी सुडका भरे। ये पीउ माउ जा सुडका तोखे तबाह करे छॾींदा। वॾे में वॾी ताक़तवर थी पीउ माउ जी बददुआ, वॾे में वॾी ताक़तवर थी पीउ माउ जे अखियुनि मां वहियल गोड़ो। नौजवान पो खबर पवंदई जॾहिं इहे दुआ जा दर हलिया वई, पंहिंजनि पैसनि में ज़रूरत भी पूरी न करे सघंदे। तू त ऐश इशरत, तू त ऐश इशरत, तू त नखरा पीउ माउ जे बलबोते ते कंदो आ। अबो अथई त तू बादशाह वा, अम्मा अथई त तू बादशाह वा। ये हलिया वई न पो खबर पवंदई पीउ सां तू बूटन ते अंगल कंदे हुए, मोबाइलन ते अंगल कंदे हुए, लटन ते अंगल कंदे हुए। पो दुनिया ॾिसंदई त सागाई पुटन जा लथल पाईंदे पो अबो यादि पवंदई, हली यादि न पवंदई। अल्लाह सही शल मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए, तवां के भी अमल जी तौफीक अता फरमाए। आमीन। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी फातिमा सान के पढ़ण का बाद में शेरे खुदा साईं जे घर आया। अजीब जुमलो। हेडो अम्मा फातिमा सान बे वेठी आ साईं जी न्याणी, हेडो चाची फातिमा मुर्शिद अली संजी अमड़ बे वेठी आ, हेडो शेरे खुदा साईं बे वेठो आ। फरमान थाली अर्ज करे तो जी मुंजा का, फरमान थाली मां मोहम्मद करीम तुझे घर में तुझे घर जो कम विरहण आयो आ। ओ न्याणी वारा है जुमलो याद रख, ओ न्याणी वारा है जुमलो याद रख जाए। अञा इहो मौज़ू ही नथो वञा त असां न्याणियुनि सां नाहक छा था कयूं, पुटनि जे लाइ छा छा था कयूं, इहा ॻाल्हि तमामु परे हली वेंदी। बसि एतिरो जुमिलो चवंदुमि, रब साईं शल न्याणियुनि जो क़दुरु नसीब फरमाए। आमीन चा। रब साईं शल न्याणियुनि जो क़दुरु नसीब फरमाए। पोइ जिन न्याणियुनि जो क़दुरु कयो आहे से खटी विया। चओ अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम उन टाइम ते पंहिंजी न्याणी बीबी फातिमा साईं खे भी को जुमलो था चवनि, शेरे खुदा साईं खे भी को जुमलो था चवनि, पंहिंजी चाची बीबी फातिमा खे भी को जुमलो था चवनि। आओ त हिक हिक के जेके जुमला चयो मुख्तसर मां ॿुधाईंदो हलां। पंहिंजी न्याणी बीबी फातिमा खे चवनि था, ओ मुंहिंजी न्याणी फातिमा अर्ज़ करे थी जी मुंहिंजा पा, जी मुंहिंजा पा कुर्बान वञा। फरमाईंदो मुंहिंजी न्याणी फातिमा जेका अलीअ जी अमड़ा, जेका मुंहिंजी चाची आ, जेका तुंहिंजी ससु आ, इहा तुंहिंजी ससु नाहे, मुंहिंजी चाची नाहे, ॿिन्ही जी अमड़ आ।
छा जुमलो फातिमा या तुझी ससु ना या तुझी अम्मड़ा फातिमा या मुझी चाची ना है मुझी अम्मड़ा फातिमा कल मुझी अम्मड़ के लिंगन में सा होयो ताकत हुई मां मोहम्मद करीम जी खिदमत कई मां मोहम्मद करीम के पाले अज मुझी अम्मा फातिमा कुरारी थी चुकी है अज मुझी अम्मा फातिमा जो हड चयो नथो करे पियो अल्लाह अकबर दुनिया जो दस्तूर कल जेके जवान जो पोड़ा थी व्या थी तिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन्नास खोड़ वेठा न कदे मेलन जा मेल पंध पाकन थपकी न पो थे अज नलके ताई भी चवंदा पुट हथ त दे माण्हू त साॻो ई आहे कल अकेली ट्रिमणी बोरीअ के हथ वठी कुल्हे ते पार रखनि अॼु पंहिंजे उथण जे लाइ चवनि था पुट थोरो उथार त सही कल अकेलो अन्न जी बोरी पो खणे अॼु पंहिंजे उथण में ॿिए जो मुहताज आहे कल मेलनि जा मेल पंधु पो करे अॼु होस्तनी न पो वञे कल परे को ॾिसी पो चवे त फलाणो थो वञे अॼु भर में पुट बीठो आहे जेसिताईं नथो ॻाल्हाए नथो सुञाणे कल कन सरलो हो परे को आवाज बुधी पोचे फलाणो थी अॼु कन में रड़ करे चवेस त पो थो ॿुधे या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम थोड़ो पंहिंजे कद ते भी सोच जाए पंहिंजे जिस्म ते सोच जाए सदाई एड़ी रत न हलंदई ओ नौजवान वडन ते टोका कंदो आ ओ नौजवान पोढ़न ते टोका कंदो आ पोड़े जा हथरा डकंदा तू खिलंदो आ पोड़ो कोप न खणी सघंदो आ तू खिलंदो आ पोड़ो वेचारो चाहे न पी सघंदो आ तू खिलंदो आ पोड़ो वेचारो लठ जे टेक ते हलंदो आ तू खिलंदो आ न खिल सुभाणे खलक तोते भी खिलंद मां हिकड़ो अजीब वाक्यो पढ़ियो के कदावर जेके जवान होदा न पो पोड़प में वीचारा थोड़ा कुबड़ा थी ईंदा पो नौजवान हिकड़े पोड़े ते टोक कई हो जो वीचारो डिगड़ो होयो पो जो वरी पोड़प में थोड़ो लड़ी आयो छोकरे टोक कैसे चाचा इया हासो घणे मिलंदो आ हासो थींदो आ न मथो फिर चाचा इयो हासो घणे मिलंदो आ पोड़े थदे थदो साह भरे कर जे पुट तोखे चंद सालन में मुफ्त में मिली वेंदो छा तो चवे से अल्लाह जी कुदरत अजीब हुयो त नौजवान पर का एड़ी बीमारी लग से जवानी में निवड़ी आयो मानू हैरान कल हर एक ते खिलण वारो टोका करण वारो छा थियो पो चवंदो हो हथ जी वढी मलम न पटी जेकर न चवा हां त जो जवानी में नफासा ओ नौजवान मां हे भी जुमलो चवंदो रहंदो आ मुखे सही हमादुल्लाह हालिज भी रहमतुल्लाह अलैहि वारन जो जुमलो तो याद अची विंदो आ त मां वादन में बुधाइंदो आ अल्लाह अकबर वडो कीमती जुमलो आ हर सही हमादुल्लाह हालिज वारा रहमतुल्लाह अलैहि उनन वट हिकड़ो शख्स वेठो हो जंजो पेट थोड़ो वेचारे जो वडड़ो हो बियो जो आयो तो न जे वडे पेट ते टोक कई जो तो वडे पेट ते टोक कई खिलई मां मुर्शिद साईं जे उन्हनि जुमलन के बुधाण तो चाया रज़े हमादुल्लाह जी जुमला चया साईं लफ्ज केड़ा चया जे पुट न दिले ते खिले तो या कुंभर ते खिले तो अब यो दिलो केर ठाइण वारो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व अला कुल्लि शैइन कदीर कुल्लुहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर
युसव्विरु वल्लाहु युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। जिए जोड़ जोड़े ना सावरन के सोना पोडे सोनन के सांवरा पोडे केर चो पुछा करण वारो ना न कंदो कर टोक। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे न्याणीअ खे चवनि था ओ मुंहिंजी न्याणी अॼु मुंहिंजी अम्मा फातिमा कुराड़ी थी चुकी आहे। साईं जा जुमला ॿुधजा। फरमाइनि था मां मुंहिंजे अम्मा खे खट ते विहारे करे खाराइजांइ। हे न्याणीअ खे सबक पोइ मिलई। ओ मुंहिंजी न्याणी अम्मा मुंहिंजे अम्मा खे खट ते विहारे खाराइजांइ। मां मोहम्मद करीम जी ख़िदमत कई ते पुट हाणे अम्मा खदीजा बि हा थई। अल्लाहु अकबर। ओ मुंहिंजी न्याणी फातिमा अम्मा खदीजा हाणे तुझे को नहीं दई हाणे अम्मा भी आ थई मां अबो मोहम्मद भी हो दई। अल्लाहु अकबर। अम्मा फातिमा सां अर्ज़ करे थी ओ मुंहिंजा बाबा तव्हां जो हुकुम मां न्याणी फातिमा जे अखियुनि ते। बाबा मां भी तव्हां जी तरबियत में रही आ। बाबा मां भी 7 साल अमड़ खदीजा जे झोल में गुजारिया हुंदा। बाबा इंशाअल्लाह मां फातिमा जी दाह तो अबे मोहम्मद वट न ईंदी। पंहिंजी चाची फातिमा के चयो अम्मा चैसे जी चे अम्मा तू खट ते वेही खाए जाए मुंहिंजी न्याणी तुझी ख़िदमत कंदी। हरत अली सिंह जी अमड़ चवे थी आका के आका फातिमा तहां जी धीअ न आहे फातिमा मां फातिमा जी भी धीअ आहे। अञा मुझे जिस्म में ताकत आहे मां चवां थी त मां पंहिंजे धीउ खे खट ते विहारे करे खारायां। फरमाया अम्मा इहा तुंहिंजी दिलि आहे पर मां मोहम्मद जो पंहिंजे धीउ खे हुकुम आहे कि तोखे विहारे करे खारायां। मिठड़ी अली सिंह खे फरमाया अली जी आका। फरमायो घर जो ॿाहिरियों कमकार सॼो तोते आहे। बच्चन जे लाइ गुज़र सफ़र मज़दूरी वग़ैरह मेहनत वग़ैरह सॼी तोते आहे। वो घर जो घर जे लाइ पानी भरे काठी वग़ैरह जेको भी थे तो अली इहो तुंहिंजे मथां आहे। पंहिंजी धीउ खे फरमाइनि था फातिमा जी मुंहिंजा बाबा अली जेको कमाए तुंहिंजे हथ ते ॾियई न इहा अलीअ जी अमानत थी। पुट अलीअ जे अमानत में ख़यानत। सच ॿुधा जॾहिं ईअं अबो विहारे करे बच्चन खे सम्झाईंदो त बच्चे जा पेर परे वेंदा। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अम्मा जो नालो भी बीबी फातिमा। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु तवज्जो कर मां बयान के पूरो तो कयो। शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत काबतुल्लाह में थी आ। आखिरी गाल बुध 13 रजब सोने अली से जी विलादत काथे थी आ काबतुल्लाह मंदिर काथे थी आ। आत थोड़ी न गौल जी वज़ाहत कंदो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला उनजी अम्मा बीबी फातिमा थी फरमाए मां काबतुल्लाह जो तवाफ करण वयम। कंजो इते एकड़ो जुमलो तो चवंदा कंजो तवाफ हिन में छा लिखियल आहे त तवाफ कंजो कबो। आद कलामुल्लाह जी आयत बुधाए वल यतवफू बिल बैतिल अतीक। रब फरमायो तवाफ फकत काबतुल्लाह जो कबो। कुरान में लिखियल थी तवाफ फकत बे कहीं जगह जो जुमलो समझे तो तवाफ फकत काबतुल्लाह जो कबो लिखियल कुरान पाक में बी कहीं जे शय जो तवाफ पो जकरे बी कहीं जाए जो तवाफ कयई त पो हिन के मञई पो जे हिन के न मञो फैसलो त तू पाण कंदे न मुखे आयत बुधाइणो त फर्ज आ न उन जो हुकुम बुधाइणो त। जॾहिं न रब मौक़ो ॾेई का बैतुल्लाह में हुजे न तू मके पाक में हुजे न पो जेको टाइम मिले पयो तवाफ कर जेको टाइम मिले पयो तवाफ कर। छो त निमाज़ ॿे हंध भी मिलंदई पर तवाफ जी जाइ फ़क़त हिकड़ी आ। मदीने पाक में जने हुजे न फिरी फिरी तू अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूलल्लाह पढ़ उते महबूब जे रोज़े जी पयो हाज़िरी दे। छो इहा जाइ वरी फ़क़त मदीने पाक में थई बी काथे भी। अजो इन पासे दे खणी नथो वञा टाइम पोयो आ त वञो हज ते पर पंहिंजे पैसनि सां मतां भेनरुनि जो हक़ खाई पो वञे।
अजु इन पासे ॾे नथो वञा छड़ो इशारो तो कयां भले वञ हज उमरा कर पर वल न्याणी उथार जाए मता न्याणनि जा आशा मता थी वञनि न्याणनि जा ॾंद किरी पवनि तूं हिसे जे भव जे करे तूं हक़ जे भव जे करे न्याणी वेठी हुजे पोइ न्याणी घर में वेठी आहे यादि रखजांइ शरीअ जो मसइलो ॿुधाइण मुंहिंजे मथां फर्ज़ आहे महबूब जा जुमला काॾे कबा सोने अली से के नसीहत के उहे काॾे कबियूं सोने अली से के फरमाया अली मां मुहम्मद जो हुक्म थी न्याणी वॾड़ी थी वञे रब ताकत भी दे मिठी ठही अचे त पढ़ाइण में देर असां वरी मुसलमान अटकल कंदा साईं न्याणीअ खे जेकॾहिं उमरो कराए चा साईं न्याणीअ खे जेकॾहिं उमरो कराए चा पोइ शादीअ जो हक़ त ख़त्म न अटकल तो करे उमरे जो लख रुपयो ख़र्चो होॾो तो 18 लख भेण जा हयूं वेठो आहे धीअ जा हयूं वेठो आहे सदको वञाए लख में सभु कमु पूरो एॾे वञा न तो बस अल्लाह से तो के पैसा दे पर हलाल जा पैसा दे गरीबन जे रत जा न हुजनी मिस्कीनन जे रत जा न हुजनी यतीमन जे रत जा न हुजनी हरत अली से जे अमर थी चवे जी जो मां काबतुल्लाह जो तवाफ पी कया उन टेम ते मुझे तबियत में जी जो काबतुल्लाह जो तवाफ पी कया उन टेम ते मुझे तबियत में बिगाड़ अचियो तबियत मुंहिंजी बिगड़ी वई एड़ी त सूरत हाल थी वई जो मां घर वञण जहिड़ी भी न रहम घर हाने मां अकेली औरत तवाफ करण वारी आं ॿिया मर्द तवाफ पा कनि हाने मूंसां काई बि औरत गॾु कोन्हे हेॾो बैतुल्लाह घर बि मुंहिंजो थोरो पासीरो आहे हाणे काॾे वञा चवे थी जंहिं टेम ते मां वेही रहियमि उन टेम ते मुंहिंजी दीद मथे खजी वई हा हा मुश्किल टाळण वारो फ़क़ति उहो ई थी तकलीफ़ टाळण वारो फ़क़ति बीबी फातिमा दी फरमायो न टेम ते मुंहिंजी नज़र मथे खजी वई दिल जो दिल में चयोमांसि ओ मुंहिंजा अल्लाह तूं ई मुंहिंजो मदद करण वारो आहे कहिड़ो मदद करण वारो छा में लिखियो पिया ॿुधायां इज़ा जा नसरुल्लाह वरी भी जाते फरमाए मता नसरुल्लाह ती जाते फरमाए अल्लाह इल्ला नसरुल्लाह करीब कुरान 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 सदको वञा कुरान तुझे हिक हिक हरफ के मथे नजर खजी वई ओ मुंहिंजा अल्लाह तोखो सवा मुंहिंजो केरु आहे ओ मुंहिंजा अल्लाह तोखो सवा मुंहिंजो केरु आहे चे मथे ॾिठो मांसि अखियुनि मां पाणी वही वियो ॼणु त हीअं आवाज़ पोइ अचे ओ मुंहिंजी बानड़ी ॻणती न कर तूं सॼो न तूं सॼो मां मदद कई मां चवे थी पंहिंजो पाण काबतुल्लाह जो दरवाज़ो खुली वियो पंहिंजो पाण काबतुल्लाह जो इते हिकिड़ो जुमलो यादि रख शेरे खुदा साईं जे विलादत वारे टेम ते काबतुल्लाह जो दरवाज़ो पंहिंजो पाण खुली वियो होॾे वरी सोने अबू बकर चयो हो त मुंहिंजो जनाज़ो खणी हलजो रोज़े पाक ते जेकॾहिं रोज़े पाक जो दरवाज़ो खुली वञे सम्झो त पिरी सॾे थो नथो खुले त मां जन्नतुल बक़ीअ ॾे वेंदुमि अबू बकर यार रहियो आहे सॼी ज़िंदगी तूं कीअं मोटंदे हेॾे वरी जॾहिं यार सोने अबू बकर सिद्दीक़ जो जनाज़ो आयो उन टेम ते रोज़े पाक जे साम्हूं सिद्दीक़ अकबर जो जनाज़ो आयो जीअं जो जनाज़ो पातो आहे रोज़े पाक जो दरवाज़ो पंहिंजो पाण खुली वियो आवाज़ आयो रोज़े पाक मां यूसलुल हबीब इलल हबीब आवाज़ आयो त 2.5 साल जे यार जो इंतज़ार कयो अञा भी इंतज़ार कराईंदो छा 2.5 साल यार परे हो अञा भी परे कंदो छा जल्दी कयो यार के पंहिंजे यार सां मिलायो वरी जॾहिं सोने उमर यार जो वारो आयो हो सोने उमर चयो अम्मा आशा खां भी मोकल वठिजो अमर खां मोकल खां बाद में मुंहिंजो जनाज़ो रोज़े पाक ते खणी अचो वरी जेकॾहिं महबूब भी मोकल ॾे त न मिले त जन्नतुल बक़ीअ में सोना उमर जाते तुझा 2 यार न तोखे ॿाहिरि रब काथे संभारींदो सोने उमर जो जॾहिं जनाज़ो आयो लिखियो पियो आहे हाय हाय दरवाज़ो पंहिंजो पाण खुली वियो आवाज़ आहे वसिलल हबीब इलल हबीब देर न कयो हिन यार खे बि पंहिंजे यारनि सां पहुचायो
सोने अली से जे विलादत वारे टेम ते काबतुल्लाह जो दरवाज़ो खुली वियो। सोने अबू बकर सोने उमर जे लाइ रोज़े पाक जो दरवाज़ो खुली वियो। जंहिंजे लाइ काबतुल्लाह जो दरवाज़ो खुलियो सो बि असांजे अखियुनि जो नूर आहे। जंहिंजे लाइ रोज़े पाक जा दरवाज़ा खुलिया से बि असांजे अखियुनि जो नूरनि जा। ये भी मिठड़े अली साईं जी करामत तो बुधाया जो सोने अली साईं जी अमर चवे थी दरवाज़ो जो खुलियो एतरी रब ताकत ॾिनी मां अंदर पहत में दरवाज़ो बंद थी वियो। मिठड़े अली साईं जी विलादत भी थी पर काबतुल्लाह ओढ़ो जो ओढ़ो पाक ऐं साफ़। ये मिठड़े अली साईं जी विलादत और सोने अली साईं जी विलादत काबतुल्लाह में थी बैतुल्लाह में थी। फ़क़त विलादत ऐं ॿ टे ॻाल्हियूं तुझे साम्हूं अर्ज़ु रखियमि। वरी जेकॾहिं ज़िंदगीअ साथ ॾिनो इंशा अल्लाह ऐं मुलाक़ातूं थियूं उन सोने अली साईं जी बहादुरी शुजात सोने अली साईं जेका जज वारी ज़िंदगी गुज़ारी सोने अली साईं जेका हुकूमत कई सोने अली साईं जी तिलावत सोने अली साईं जेके पहलवान दसिया मारिया जेके वडन वडन जंगन में जोहर ॾेखारिया सोने अली साईं जी जेको मिठड़े आवाज़ वारी तकरीर वाइज़ हुयो। अल्लाह सही चल तोखे मूंखे उन मिठड़े अली साईं जो